अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुअमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह असांजे इंतहाई क़ाबिल एहतराम हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुर रहीम साहब मुफ़स्सल ख़िताब फ़रमायो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे नौजवाननि पंहिंजे वॾनि जे यादि में इस्लाह मुआशरे जे हवाले सां ही प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ खे वॾी फ़ज़ीलत आहे हिन इलाइक़े में, छो त हिन ॻोठ में शोहरत रखण वारी शइ इल्मु हुयो। ही ॻोठ पैसे सां शोहरत नथो रखे, कारोबार सां शोहरत नथो रखे, वरी कंहिं दौलतमंद माण्हुनि जी हैसियत सां ही शहर ही ॻोठ शोहरत नथो रखे, इल्म जे हवाले सां शोहरत रखे थो। वॾा हिते जेके हुया इल्म जा अल्हम्दुलिल्लाह पहाड़ हुया उहे रही विया। हज़रत मौलाना ग़ुलाम रसूल साहब अल्लाह उन जे क़ब्र ते किरोड़े रहमतूं फ़रमाए। साईं मौलाना अब्दुल हई साहब, साईं मुफ्ती अब्दुल हक साहब रहमहुमुल्लाह ताला अलैहिम अजमईन इल्मी शख़्सियतूं हुयूं ऐं उन खां पोइ उन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी पंहिंजे इल्म जे मथां अमली नमूनो पेश कयो। त ही अव्हांजो ॻोठ अल्हम्दुलिल्लाह इन इल्मी हैसियत सां अमली हैसियत सां शोहरत रखे थो हिन इलाइक़े में। इहो ई असरु आहे जो अॼु असांजा नौजवान पंहिंजो पाण में वेही करे मशवरो करे अहिड़े क़िस्म जा इहे प्रोग्राम वाइज़ नसीहत जा त जीअं मुआशरे में माहौल में बहितरी पैदा थिए। इहो ई जज़्बो आहे जेको नौजवाननि जे ज़हन में इहो कमु करे थो। इहो जज़्बो दुआ आहे त अल्लाह ताला असांजे नौजवाननि खे इन जज़्बे सां सरशार ऐं आबाद रखे ऐं असांजे ॻोठड़े जे मथां ख़ुदा रहमतूं नाज़िल फ़रमाए। घणनि फितननि खां अल्हम्दुलिल्लाह इन इल्म जे असर जे करे इहे ॻोठड़ा महफ़ूज़ आहिनि। जिथे कि नेक सालिह माण्हू जंहिंजूं ख़िदमात आहिनि इल्मी, पोइ अल्लाह तबारक व तआला जी रहमत उन ॻोठ जे मथां हूंदी आहे।
ऐं पोइ वरी उन में जेकॾहिं वरी बि इल्म जे हवाले सां प्रोग्राम थिए थो, दीन जो प्रोग्राम थिए थो, या उते अञा नंढड़ा निंगड़ा क़ुर पाक जी तालीम या अरबी जी तालीम या इदारनि में पढ़नि था, त इहे पुराणा असरात अॻे ई हुया। ऐं वरी हाणे बि इन ॻोठ जा असांजा नौजवान नंढड़ा ॿारड़ा उहे सभु इल्म सां वाबस्ता आहिनि, त पोइ यकीनन उहे असरात अञा बि हलंदा, जो अलाह ताला हिन ॻोठ खे शैतान जे गिरफ़्त खां महफ़ूज़ रखंदो। दुनिया जो जहान आहे, लाहियूं चाढ़ियूं त आहिनि, आज़माइशूं आहिनि, फितना आहिनि, पर जेको माण्हू दुनिया जे अंदरि दुनिया में केॾो बि मशगूल थी वञे, दुनिया में केॾो बि महव थी वञे, ऐं पोइ बि हलंदे हलंदे जेकॾहिं ज़िंदगीअ में उन खे इहो फ़िक्र पैदा थिए थो पियो त न असांजे ॻोठ जे अंदरि इल्मी शोहरत रखण वारा माण्हू हुया, इन जे करे असांजे ॻोठ में वरी बि दीनी प्रोग्राम थियणु खपनि, जीअं अॼु थिए थो। इहा बि हिकिड़ी भली ॻाल्हि आहे, इहा बि भली ॻाल्हि आहे। असांजी दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांजे नौजवाननि खे, असांजे नंढनि खे आलिम करे, सालिह करे, फर्मा बरदार बणाए, आज़माइशुनि खां, फितननि खां, शैतानी हमलनि खां अल्लाह ताला महफ़ूज़ रखे। दुनिया जे अंदरि को माण्हू कहिड़ो कारोबार करे थो, को माण्हू कहिड़ो कारोबार करे थो, को कहिड़े कम में मसरूफ़ आहे, को कहिड़े कम में मसरूफ़ आहे। पोइ दुनिया जा कम मुख़्तलिफ़ आहिनि। पोइ हिकिड़ो माण्हू दुनिया में कमु करे थो पंहिंजे क़ुवत इरादी सां, दुनिया जे अंदरि पंहिंजो रोज़गार कमाए थो, पंहिंजे माश खे बहितर बणाए थो, दुनिया में हिरफत करे थो, दुनिया में हर क्रेज़ी करे थो, दुनिया में पंहिंजे मशग़ूलो कंहिं न कम में मसरूफ़ आहे। पोइ हिकिड़ो माण्हू पंहिंजे क़ुवत इरादी सां हलंदो हले थो, ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे क़ुवत इरादी सां न, पर अलाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ पेट पालनि था, कारोबार करनि था, पर कूड़ वारो न, सच वारो कारोबार, ठगी वारो न, पर अमानत वारो, मिलावट न, पर ख़ालिस, ॿ नंबरी न, ठगी न, धोखेबाज़ी न, हक़ीक़त मबनी, सची ॻाल्हि जेका बि हूंदी। हिकिड़ो इन अंदाज़ में पंहिंजो कमु करे थो, पंहिंजो पेट पाले थो, पंहिंजे बचनि जो पेट पाले थो। हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं ठगीअ ते ॿ नंबरी करनि था, कूड़, अलाए छा जो छा, पोइ ईअं बि पेट पालनि था, पंहिंजे बचड़नि जे लाइ बि रोज़ी कमाइनि था। रोज़ी त ॿिन्ही खे मिलंदी, जेको सच ते हले थो, हक़ ते हले थो, अलाह जे रसूल जे हुक्म ते हली करे पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल कमाई करे थो, रोज़ी इन खे बि मिलंदी। जेको ठगी करे थो, कूड़ हणे थो, दगाबाज़ी करे थो, मिलावट करे थो, अलाए छा जो छा करे थो, रोज़ी उन खे बि मिलंदी। रोज़ी ॿिन्ही खे मिलणी आहे। पर अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला उन माण्हूअ जे रोज़ीअ में बरकत रखी आहे, उन माण्हू जो रोज़ी में रहमत ख़ुदा जी शामिल हाल आहे, जेको माण्हू हक़ ऐं सच ते मबनी आहे, जेको अलाह जे रसूल जे हुक्म खे पूरो करे थो। इन जे करे फरमाई, मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। तव्हां वञो, जेको बि आहे, मर्द आहे चाहे औरत आहे, नेक अमल करनि था, सालिह अमल करनि था, भला अमल करनि था। इन हालत में त ईमान आहे, ईमान जो दामन न छॾियो अथऊं, ईमान ते मज़बूत आहिनि, ईमान कवी आहे, ईमान मज़बूत आहे, बेईमानी नथा करनि। अल्लाह ताला फरमाए थो, फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाई। भल नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून, यकीनन असां उनखे नेक अमल जो नेक बदिलो मुहैया कंदासीं। हिकिड़ा आहिनि कमाई जा ॾींहं आहिनि, ॿियो वरी आख़िर में ॾींहुं हूंदो आहे बदिले जो। अदा हिन हेतिरी कमाई कई, हिन जो बदिलो हेतिरो, हिन हेतिरो कमायो, हाणे उन जो अजुर हेतिरो। पोइ हीउ दुनिया जो जहान आहे, अमल जो जहान, पोइ बदिले जो जहान, यौमुल जज़ा, बदिले वारो ॾींहुं, उहो आख़िरत वारो ॾींहुं आहे।
हिन निमाज़ूं पढ़ियूं हेतिरियूं, हिन हज कया हेतिरा, हिन उमरा कया हेतिरा, हिन तिलावत हेतिरी कई, हिन हेतिरो कयो, हे नफ़ली रोज़ा, हे फ़र्ज़ी रोज़ा, हे फ़र्ज़ जी इबादत, हे नफ़ली इबादत। पर हाणे इहो बदिलो त हुनखे ज़रूरु मिलंदो न। इहो आहे यौमुल जज़ा, आख़िरत वारो ॾींहुं, यौमुल आख़िरा। पोइ उहो बदिले जो जहान, बदिले जो ॾींहुं आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो असां तव्हांजा अक़वाल ऐं अमाल तोरींदासीं। पोइ जंहिं बि जेतिरे ज़रड़े बराबरि नेकी कई आहे उहा बि ॾिसंदो। मई अमल मिसकाल ज़रतन ख़ैरन यरा व मई अमल मिसकाल ज़रतन शरन यरा। ज़रड़े बराबरि बुराई कई अथई उहा बि ॾिसंदो, नेकी कई अथई उहा बि ॾिसंदो। फमन सक़ुलत मवाज़ीनू फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। रब साईं फ़रमाए थो जंहिं जूं नेकियूं घणियूं थी वयूं इहे कामयाब थी वेंदा। उहो जंहिंजे नेकियुनि में इख़लास हुयो ऐं जंहिंजूं नेकियूं इख़लास ते मबनी हुयूं ऐं हक़ ऐं सच ते लिवजे ला ईमान सां सरशार हुयो, नेकियूं कयईं ऐं नेकियूं उन जूं सुन्नत जे मुताबिक़, हज़ूर जे फ़रमान जे मुताबिक़, पैगम्बर जे तरीक़े जे मुताबिक़। अहिड़े क़िस्म जूं नेकियूं जेके क़यामत में जॾहिं जंहिंजूं घणियूं थी वेंदियूं, गौरा थी पिया इहे अमल, त पोइ उहा ऐश वारी ज़िंदगी, ख़ुशी वारी ज़िंदगी, इंतिहाई पुरसुकून, अहिड़ी ज़िंदगी जो ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न ग़म न ॻणती न फ़िक्र न ॾुख उन्हनि खे लाइक़ु थींदो। इहे अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी। ऐं जेकॾहिं हल्को थी पियो पलड़ो नेकियुनि वारो, बुरायूं, फिस्को फजूर, ठगी, ॿ नंबरी वधी वई, नेकियूं त कंहिं पर उनमें इख़लास न हुयुसि, रिया ई रिया हुयुसि, नुमाव मक़सदु हुयुसि, ॾेखाव मक़सदु हुयुसि, माण्हुनि जी वाह वाह मक़सदु हुयसि। अहिड़े क़िस्म जा अमल कया आहिनि। पंहिंजे गुमान में त सम्झे पियो त मां वॾा अमल नेकी जा कया आहिनि, पर उन जा जेका बि नेकी जा अमल हुया उहे ॾेखाव जे नियत सां कया आहिनि, नुमाव जे नियत सां कया हुया। अल्लाह ताला फ़रमाए थो फला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना। क़यामत जॾहिं इन्हनि अमलनि खे वज़न ई कोन मिलंदो। क़यामत जॾहिं रब साईं खे चवंदो रब मां त हेॾा हज कया, हेॾा उमरा कया, हेॾा मुंहिंजा नफ़िल, हेॾियूं मुंहिंजूं इबादतूं, हेॾी मुंहिंजी रियाज़त, हेॾा मुंहिंजा रोज़ा, हे मुंहिंजो हे ख़ैर ख़ैरातूं। अल्लाह ताला फ़रमाए थो क़यामत जे ॾींहुं त तूं उहे सभु अमल कया हा नुमाव ख़ातिर, रियाव ख़ातिर। पोइ तुंहिंजी शोहरत थी न दुनिया में, माण्हू चवंदा हा न त बाबा हे वॾो नेक आहे। पोइ तुंहिंजो मक़सदु बि इहो हुयो त माण्हू मूंखे नेक चवनि। पोइ तोखे माण्हू नेक चयो, माण्हुनि तुंहिंजी हाक, माण्हुनि में तुंहिंजी हाक हुई, तूं माण्हुनि में ॾाढो मशहूरु थिए नेकी सां, तुंहिंजी नियत बि इहा हुई, तंहिंजे करे उहा तुंहिंजी नियत मुराद पूरी थी वई। बसि तुंहिंजे अमलनि खे हाणे क़यामत में वज़न कोन मिलंदो। बसि अज़ीज़ो, असां दुनिया में वेठा आहियूं, दारुल अमल में वेठा आहियूं, तंहिंजे करे इंसान दुनिया में इन शइ जो ख़ासि ख़्यालु करे त रब हे जेको मां नेकी जो कमु कयां थो इहो तुंहिंजे रज़ा ख़ातिर कयां थो, लिवजे ला कयां थो, नुमा मक़सदु न आहे, ॾेखाव मक़सदु न आहे, रियाव मक़सदु न आहे, तुंहिंजी रज़ा मक़सदु आहे। हर नेकी जो कमु जेको बि आहे उन में अल्लाह तबारक व तआला जी ख़ुशनूदी जी नियत करे त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए। पोइ जेकॾहिं दगदम कंडो खणे थो न इन नियत सां त मुंहिंजो रब राज़ी थींदो। इहो कंडो खणा थो, मथां कंहिं ॿार खे पेर में लॻे, मथां कंहिं नाबीन खे लॻे, मथां कंहिं अहिड़ो माण्हू को हले थो बेख़बर खे लॻे ऐं हिन जी नज़र पइजी वई उन कंडे ते, मथां कंहिंखे चुभे ऐं इहो ईज़ा ॾे, इन नियत सां खणे थो न, तॾहिं बि इन कंडे जे खणण जे एवज़ में हुनखां ख़ुदा राज़ी थी पियो त जन्नत मिली वेंदसि, छो त नियत इहा हुयसि त रब राज़ी थिए। अज़ीज़ो, दुनिया जी ज़िंदगी त मुख़्तसर आहे। के माण्हू वीचारा ॼाइण सां विया नंढा ॿारड़ा, कंहिंखे 10 साल, कंहिंखे 20 साल, कंहिंखे 50 साल, कंहिंखे 70 साल, कंहिंखे 90, कंहिंखे 100। आख़िर ज़िंदगी गुज़रंदी, ज़िंदगी आहे गुज़रण वारी आहे। असां सां हिन दुनिया जे जहान में ॿी मख़लूक बि ज़िंदगी गुज़ारे थी, छड़ो पाण कोन्हे के 18,000 क़िस्म जे मख़लूक़ात जेका पाण सां गॾु दुनिया में आहे ई आहे। पोइ का मच्छियुनि जी सूरत में पाणी में जेका मख़लूक घुमे थी, का फ़िज़ा में घुमे थी, का ज़मीन जे ॿिरनि में रहे थी, का ज़मीन जे तह ते घुमे थी। कंहिं मख़लूक खे तव्हां सां ॾिसूं था, कंहिंखे नथा ॾिसी सघूं पिया। इहा सॼी मख़लूक तव्हां सां हिन माहौल में, मुआशिरे में, हिन दुनिया में रहे थी। पोइ हर मख़लूक पंहिंजे उन फितरी तक़ाज़ा मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी गुज़ारे थी। अल्लाह तबारक व तआला हिकिड़नि खे मरफ़ू कलम कयो आहे, हिकिड़नि जे मथां कलम लागू आहे।
मरफू कलम उहा मखलूक आहे जंहिं ते कलम कोई लागू न आहे, जंहिंखे अकुल कोन्हे, जंहिंखे शूर न आहे, जंहिंखे सम्झ न आहे। इहा उहा मखलूक आहे जंहिं ते ख़ुदाई कलम लागू न आहे, बसि फितरी तक़ाज़ा मुताबिक़ हलनि था। तव्हां असांखे अलाह ताला दुनिया में शूर सां आंदो, अकुल सां आंदे, फ़हम सां, सम्झ ॾिनई, दिमाग़ ॾिनई, दिलि ॾिनई, अखियूं ॾिनई, कन ॾिनई, हवास ॾिनई, ऐं बेख़बरी सां न पर बाख़बर थी करे दुनिया में असांखे ख़ुदा बाख़बर थी करे रहाए थो। असांखे सम्झ ॾिनई, सम्झूं था त हे दोस्त आहे, दुश्मन आहे, हे पंहिंजो आहे, हे परायो आहे, हे मुंहिंजो रिश्तेदार आहे, हे ॿियो आहे, हे मुंहिंजे इलाइक़े जो आहे, हे मुंहिंजे इलाइक़े जो न आहे, हिन जी ॿोली मां सम्झां थो, हिन जी नथो सम्झां। इहा पाण खे ख़बर आहे त जंहिंखे अकुल ॾिनई, फ़ाम ॾिनई, त तालीम बि उनखे ॾिनई न, तालीम असांखे ॾिनई। तव्हांखे शूर आहे, तव्हांखे सम्झे, पोइ क़ुर मोकिले तालीम ॾेई करे, पैगंबर मोकिले करे, पोइ असां ते बैन हुयईं त हाणे हाज़ा हलालूं हाज़ा हराम, हे हलाल अथव, हे हराम अथव, हे सही अथव, हे ग़लति अथव, हे पाक अथव, हे पलीत अथव, हे तव्हांजो हक़ु आहे, हे तव्हांजो हक़ु न आहे, हेॾे निहारणो अथव, हेॾे न अथव निहारणो, हिन शइ सां पेट भरणो अथव, हिन सां न अथव भरणो, हेॾे तव्हांजो कदम वञे, हेॾे न वञे, छो त इहो अकुल असांखे ॾिनई न। वल्लाहु अख़रजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैअन। इन हालत में अल्लाह ताला फरमाए थो तव्हांखे माइरुनि जे पेटनि मां कढियो जो तव्हांखे सूझ बूझ न हुई, ख़बर ई कान हुई। वजअल लकुम अस्समा वल अबसार वल अफ़िदत लअल्लकुम तशकुरून। कन ॾिना मां, अखियूं ॾिनी मां, दिलि ॾिनी मां, जीअं शुकुर कयो। इहे शूरी उज़व आहिनि, इहे उहे नेमतूं आहिनि जंहिंसां माण्हूअ में शूर पैदा थिए थो, सम्झ पैदा थिए थी। ऐं इन्हनि दिलि जे जुर्रत सां माण्हू फिज़ा में ॾिसो जहाज़ ठाहे परवाज़ करनि था न, अलाए किथे किथे माण्हू दिलि जे जुर्रत सां जबल ॾारनि था, जबलनि खे टोड़नि था, किथे इंसानु वञी करे हिरफत करे थो, कमाई करे थो, किथे पंहिंजो पेट पंहिंजे मुल्क में, ॿिए मुल्क में, उन में न आयो मज़ो, वरी ॿिए में, वरी ॿियो वार, वरी हेॾे। इहा दिलि जी जुर्रत ऐं दिलि जी हिमत आहे जंहिंसां इंसानु पंहिंजे माश खे बहितर बणाइण में इंतिहाई अहम किरदारु अदा करे सघे थो। जेकॾहिं इहा दिलि न हुजे त सभु उज़वा शल हुजे। चवंदा आहियूं न वाह उज़वनि भॻो कमु कंदो पर दिलि भॻो कमु न कंदो। इन करे अल्लाह तबारक व तआला न रईस उज़वनि जो नालो खणे थो क़ुर पाक में, त इहे रईस उज़वा ॾिना मां। बोड़ो आहे तॾहिं बि माण्हू नाक़िस आहे। अड़े हमरा त केॾो सुहिणो आहे, बचिड़ो केॾो सुहिणो आहे, पर बोड़ो आहे। यार हीउ ॾिस त साईं, हिन वीचारे खे अलाह साईं औलाद त ॾिनी पर वीचारो गूंगो आहे, ॻाल्हाए न सघे। यार हिन वीचारे खे अलाह साईं नियाणी त ॾिनियूं, सभु जेके नियाणियूं ॼाइनि थियूं सभु नाबियूं वीचारियूं, अखियूं कोन अथनि। इहे सभु ॾिसो न, इहे अलाह ताला जा इनाम आहिनि। ख़ुसूसियत सां अलाह ताला इन्हनि जो तज़किरो क़ुर पाक में करे थो त इहे मुंहिंजा इनाम अथव। अखि जी नज़र सां इंसानु तख़लीक़ात ख़ुदावंदी जो मुआइनो करे थो। ओ चंड खे ॾिसे थो, सिज खे ॾिसे थो, तारनि खे ॾिसे थो, वणनि टिणनि खे ॾिसे थो, ख़ुदाई मख़लूक खे ॾिसे थो, कननि सां ख़ुदाई मख़लूक जा आवाज़ ॿुधे थो, ऐं पोइ शुकुर करे थो त रब शुकुर जो मूंखे इंसानु बणायो, मूंखे बि कूहो करे हा त मां बि राम भटकिया हा न। हे जीअं कुतो भौंके थो, मां बि त ईअं कयां हा न। तूं शुकुर आहे मूंखे इंसानु बणायो। आवाज़ ॿुधंदो त पोइ शुकुर कंदो त रब मां त हीअं ॻाल्हायां थो, ऐं जेकॾहिं मूंखे इहा शइ न हुजे हा त मां बि त ईअं राम भटकिया आयो वेठो। जे कांव जी ॿोली ॿुधे, को कंहिं ॿिए जी ॿोली ॿुधे, को तोते जी ॿोली ॿुधे। शुकुर आहे तूं मूंखे कन ॾिना आहिनि, मां तुंहिंजे मख़लूक जी ॿोली ॿुधां थो, ऐं पोइ मां शुकुर कयां थो त मां पंहिंजे ज़ुबान सां क़ुर पढ़ां थो, मां तोखे यादि कयां थो, तुंहिंजी तस्बीह पढ़ां थो, तुंहिंजो ज़िक्र कयां थो। हिते माण्हू खे शुकुर जो मौक़ो मिले थो। त अखियूं बि नेमत आहिनि, ज़ुबान बि नेमत आहे, कन बि नेमत आहे, दिलि बि नेमत आहे। हवा से अल्लाह ताला इंसान खे ॾिना, इहे बि सॼो इंसान। तॾहिं त फरमाइनि त उदू नेमत ला लातोस। जेकॾहिं मां अलाह जूं नेमतूं शुमार कयो त न करे सघंदव। पर इंसान जॾहिं वरी इनाद ते ईंदो आहे न, छो त इंसान आहिनि ॿ क़िस्म दुनिया में, हिकिड़ा आहिनि मुनीब, ॿिया आहिनि अनीद। मुनीब उहो आहे जेको रब जे हुक्म ते मोटी अचे, हले पियो। जीअं माण्हू को वेंदो आहे रस्ते सां, पोइ को माण्हू उनखे चवेसि, पुछेसि दादा काॾे थो वञे, त मां फलाणे पासे ते वञा थो। अदा तूं इहो एॾां त वञे थो, पर इहो रस्तो त ग़लति वरितो थी यार, इहो रस्तो त एॾां कोन वेंदो।
जाॾे तोखे वञिणो आहे इहो रस्तो उहो न आहे, पोइ इहो माण्हू कनाईंदो, सोचींदो यार मूंखे त इन पासे ॾे वञिणो आहे, पोइ मूंखे मुंहिंजी रहनुमाई कर, भला मां वञिणो मूंखे इन पासे ॾे आहे, पोइ कहिड़ो रस्तो वठां, अवा उहा वाट इहा न थी, इहा वाट हीअं थी, इहो रस्तो हीअं न वेंदो, इहो हीअं वेंदो, पोइ मुनीब थी पियो, मोटी पियो। इहो इन खे चइबो आहे मुनीब। ऐं ॿियो आहे अनीद, जंहिंखे को माण्हू सम्झाइण वारो सम्झाए यार जॾहिं तूं वञे थो काॾे वेंदे, चए हेॾे वञा थो, चए जाॾे तूं वञे थो न इहो रस्तो हेॾे न थी, हेॾे थी, चए न न तुंहिंजे चए ते कोन लॻंदुसि, मां वञा थो, पोइ इहो पंहिंजे मंज़िल ते न पुॼंदो ऐं कंहिंजो चयो बि न वरितई, अनीद थी पियो, ज़िदी माण्हू थी पियो। पोइ ईअं इंसान दुनिया में अनीद आहिनि, हिकिड़ा मुनीब आहिनि। पोइ मुनीब उहे आहिनि जंहिंजे दिलनि खे अलाह ईमान सां नवाज़ियो, इहे मुनीब आहिनि जेके क़ुर जे वाट ते हली आया। ओ जेको हुदल लिल मुतक़ीन क़ुर अलाह ताला फरमाए थो न, इहो वाट ॾेखारण वारो आहे मुतक़ीन खे, इहे मुनीब आहिनि जेके हज़ूर जे फरमान ते अलाह जे हुकुम ते मोटी पिया। ऐं हिकिड़नि खे शैतान अहिड़ी ज़िद ॾेई छॾी जो चवनि त न असां सही आहियूं, तव्हां ग़लति आहियो, असां सही आहियूं, तव्हां ग़लति आहियो। इहे अनीद आहिनि, उहा आहे काफ़िर जी दिलि, मुनकिर इंसान जी दिलि। उहो जेको माण्हू चवे थो त न पोइ हज़ूर जे ज़ुबान सां क़ुर ॿुधूं तॾहिं बि उन्हनि खे क़ुर असरु कोन कयो, तॾहिं बि न मञियऊं, इहा काफ़िर इंसान जी दिलि आहे जेको मुनी इन अनीद थी पियो, ज़िदी थी पियो, बसि पंहिंजे दिमाग़ ते हलण वारो। इन करे अलाह तबारक व तआला फरमाए थो त असां त सम्झाइण जे लाइ पंहिंजा रसूल मोकिलियासीं, क़ासिद मोकिलियासीं, पर उहे एॾा अनीद हुया, एॾा ज़िदी हुया जो मायाती मिन रसूलिन इला कानू बि यस्ताज़िऊं। जॾहिं बि असां को मोकिलियऊं क़ासिद, उन सां मज़ाक़ करनि, मस्ख़री करनि, ज़िद करनि, पंहिंजी ॻाल्हि बसि असांजे अंबिया खे मञनी कनि। असांजे जेके रहबर मोकिलियासीं उनखे मञियूं ई कोन, उन्हनि जी तकज़ीब कयूं, जंहिंजे करे वञी खॾ में किरिया, जहन्नम जी बाहि में वञी किरिया। पोइ मुनीब वञी करे हलाकत वारी जाइ में पाण खे सटींदो आहे, अनीद अनीद वञी हलाकत जी जाइ में पाण खे सटींदो, ऐं मुनीब पंहिंजे पाण खे बचाए वेंदो आहे। जेको मोटी पियो, जंहिंखे क़ुर पाक जी वाट हथ अची वई, दीन जी वाट हथ अची वई, रस्तो सही उनखे हथ अची वियो, इहो माण्हू वञी आराम सां वञी मंज़िल मक़सूद ते पहुचंदो। ऐं जेको अनीद हुयो, ज़िद करे पियो, इहो वञी पाण खे पाण हलाकत में सटींदो। दुआ कयो त अलाह ताला असांखे हिन दारुल अमल में अलाह ताला असांखे क़ुर पाक जे हुकमनि ते इन रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं अलाह ताला असांखे बेराह रवी खां बचाए, शैतान जे नफ़्स जे हमलनि खां ख़ुदा असांखे महफ़ूज़ रखे। असांजे नौजवाननि जिन हीउ प्रोग्राम रखियो आहे, अलाह ताला उन्हनि जे इन प्रोग्राम खे मंज़ूर ऐं मबरूर फरमाए, ऐं असांजे हिननि प्रोग्रामनि खे हिदायत जो सबबु बणाए, ऐं अलाह ताला असांजे ॻोठड़े जे मथां पंहिंजी रहमत फरमाए। ऐं रब तबारक व तआला हर हिकु जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि जे अचण खे वेहण खे पंहिंजे बारगाह में शरफ़ क़बूलियत अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। मुंहिंजा रब जेके तोॾे आया आहिनि जे क़बरनि खे रोशन फरमा, उनखे जवार रहमत में जॻह अता फरमा। मुंहिंजा रब उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। जेके असांजा मरीज़ आहिनि, बीमार आहिनि, लाचार आहिनि, मुंहिंजा रब उनखे शफ़ा वारी ज़िंदगी, सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी नसीब फरमा। मुंहिंजा रब असांजे नड़नि खे सालिह कर फरमा बरदार बणाए। मुंहिंजा रब असांजे हिन ॻोठड़े खे अमन जो गहवारो बणाए। हासिदनि जे हसद खां, शरीरनि जे शर खां, नज़र बद खां महफ़ूज़ फरमाए। दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह ते असांखे हलाए। उलमाए हक़ सां ताल्लुक़ ऐं मुहबत, आलिमनि जी जमात सां असांखे ताल्लुक़ ऐं मुहबत, उलमा जे सॾ ते असांखे सभिनी खे गॾु थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब फ़िर वरहम अंत ख़ैरुर राहिमीन, रब्बना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक।
नरजू रहमतक व नख्शा अज़ाबक, नरजू रहमतक व नख्शा अज़ाबक, नरजू रहमतक व नख्शा अज़ाबक। अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक वला तुहलिकना बिअज़ाबिक, अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक वला तुहलिकना बिअज़ाबिक। रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।